खाना दिलावर किथे आ? डॉन दिलावर कंहिं कम सां वियो आहे। 2 ॾींहंनि में मोटींदो, को बि खुटको कान करे। डॉन कामरान मार दियो छा? मुझो पुट नथो मरी सघे। कंहिं मारियो आहे मुंहिंजे भाउ खे? ॿुधा कंहिं मारियो आहे मुंहिंजे भाउ खे? उन कमीने जो नालो ॿुधा मूंखे। कंहिं मारियो आहे मुंहिंजे भाउ खे? मां हुननि खे नथो सुञाणा। ॾिसंदसि मां हुननि खे सुञाणे ईंदसि। भई पुट वञ उन्हनि खे ॻोल्ह, जिथे बि हुजनि उन्हनि खे ख़तमु करे शाम ताईं मुंहिंजे कदमनि में लाश उजला। बाबा शाम ताईं उन कुत्ते जा लाश मुंहिंजे कदमनि में न रखिया त भाई मुंहिंजो नालो ई न आहे। भाई मुंहिंजो नालो न आहे। बाबा अचो मूंसां। कमाल ना कयो यार। हाणे तव्हांखे ख़बर आहे छा थींदो? यार असां उनखे सायो करे कोन मारियो आहे, इत्तेफ़ाक़ थी वियो हिकिड़ो। हू मूंखे मारे छॾिया ऐं मां चुप करे बीहां, ईअं न? हाल छा थियो? भाई घबरा न, असां ॻोल्हा में आहियूं, को न को पतो लॻी वेंदो। पते खे छॾियो। मां हुननि खे पंहिंजे हथनि सां मारींदुसि, तॾहिं वञी बाबा जानी खे सुकून मिलंदो। अचो मूंसां, किथे न किथे ये कमीना मिली वेंदा। यार असांजा सभु ख़्वाब ख़तम थी विया। ऐं तव्हां ॿुधायो न छा कयूं? शफी तूं घबराए न, हाणे उहो ई थींदो जेको मंज़ूर ख़ुदा हूंदो। असां पाण में गॾु हूं, असां जीअण में गॾु आहे। अलाह कंदो ईअं ई थींदो। यार फरहान तूं काॾे हलियो आहीं? यार कपिड़ा फाटी पिया मटाइण वियो ऐं मानी जो बंदोबस्तु करण वियो। हेॾा वञो, गुजरा थी वञो। कैसी ताईं निकलंदा? मां उन्हनि खे पाण मारींदुसि। डॉन तूं परेशान न थी। डॉन मूंखे पक आहे त भाई कॾहिं बि खाली न मोटंदो। रुस्तम परेशान कीअं थींदुसि? अरे उन्हनि मुंहिंजे पुट खे मारियो आहे, जिगर जे टुकड़े खे मारियो आहे। जेसीं ताईं उन्हनि जा लाश न ॾिसंदुसि सुख जो साह कोन खणंदुसि।
कौन खणंदुसि? भाई दे ख़बर छा कई? बाबा जानी मां हुन कमीने जे मथां गोलनि जी बरसात करे छॾी, पर हू कमीना बुज़दिल निकिता, का निकिता, भॼी विया बाबा, भॼी विया। केतिरो भॼंदा जेसीं ताईं उन्हनि जो खानदान ख़तम न कंदुसि सुख जो साह कोन खणंदुसि। वञ भाई वञ, उन्हनि जो खानदान ख़तम कर। उन्हनि जो खानदान ख़तम थींदो पाणे मरी वेंदा। ठीकु आहे बाबा जानी, ठीकु आहे, भले हू ज़मीन जे 7 महल कयल हुजनि या आसमान ते, मां उन्हनि जो हिकिड़ो हिकिड़ो बच्चो ॻोल्हे ॻोल्हे मारींदुसि। बाबा जानी ॻोल्हे ॻोल्हे। मां चवां तो बेवनो ते ऐं पंहिंजो पाण खे कानून जे हवाले कयो, न त मजबूरन मूंखे गोली हलाइणी पवंदी। गोली ना लगा। केरु आहियो तव्हां ऐं मुंहिंजे घर में घिरण जी जुरत कीअं कई अथव? भाई चवंदा आहिनि मूंखे, ऐं तुंहिंजे भाउ मुंहिंजे भाउ जो क़त्ल कयो आहे। मुंहिंजो भाउ ईअं कतई कोन थो करे सघे। मां चवां थो निकिरी वञ मुंहिंजे घर मां, फालतू कुतनि खे वठी निकिरी वञ। निकिरी वञा ऐं तोखे ज़िंदा छॾे ॾियां? न, कॾहिं बि इएं न थींदो, छो जो भाई तड़पाए मारींदो आहे। केरु आहियो तव्हां? मुंहिंजे घर में छो घिरिया? मौत आहियो तुंहिंजी,
तुझे पुट अस सां फिटाए सुठो न आहे कयो छा कया मुंहिंजे पुटनि तुझे पुटनि नागन सां पेर विधो आहे अरे तुझे पुटनि मुंहिंजे भाउ खे मारियो आहे मुंहिंजे भाउ खे न न मुंहिंजा पुट ईअं कोन था करे सघनि तूं बेगुनाह हूंदा न न तुंहिंजा पुट बेकसूर न आहिनि ऐं हिन खून जे एवज़ में तोखे मरणो पवंदो आज अंदर है पानी तो प्यार था के रही तू भाई चवंदा आहिनि मूंखे मां चवंदो आहियां त टिनि शयुनि सां न फिटाइजे पाणी ऐं भाई सां छो जो भाउ साड़ींदी आहे पाणी ओड़ींदो आहे पर भाई तड़पाए मारींदो आहे तुंहिंजे भाउ मुंहिंजे भाउ जो क़त्ल कयो आहे ऐं मां बलाद में तुंहिंजो अहिड़ो असरु कंदो जो तुंहिंजो भाउ तोपाऊं कंदो मुझे भाई ये नथे करे सके तू कूड़ तो गलाई मुंहिंजी भेण खां परे अची मां चवां थो हाणे त मां तुंहिंजी भेण सां अहिड़ो असरु कंदुसि न हिनखे फरहान बचाए सघंदो न ई तूं बस कर हेलो जी मुंहिंजी अदी अदी खैर ताए
मुझे बेगुनाह पिया के उन्होंने जो ॾोह कहिड़ो कयो छा छा असां डॉन जे पुट खे सायो करे मारियासीं इत्तेफ़ाक़ हुयो इत्तेफ़ाक़ जी एॾी वॾी सज़ा सज़ा तो उन्हनि खे हाणे असां ॾींदासीं जो हू सॼी ज़िंदगी यादि कंदा डॉन ऐं डॉन जे पुट खे मारींदासीं अजोत मारींदासीं हाँ असां ने कुत्ते जी मौत मारींदासीं अचो मूंसां सर्फ निकतो आ ॾिस के कम जो ई कोने को कपड़ा धो त झग करे ई कोन तो भाई थान जो साबुण जेको आ उहो वट कभी थान साफ त नथा थियन सागा थान ते चुटा लगा पिया आहिनि केड़ो सर्फ निकतो आ केड़ो साबुण निकतो आ समझ में ॻाल्हि कान थी अचे ऐं बाथरूम धोइण जो कोने छा चंदा त सड़ी आ हाट पाट ला छा चवन हाँ उहो सुठो कोन निकतो हाणे गणती न कयो हाणे गणती न कयो ॾिसो था न हे जेको सिस्टम आहे हे अलमदीना केमिकल रेशम जमाली मरूम जी गिटीअ में हिकिड़ो दुकान खोलियो आहे उते सॼो सामान आहे कहिड़ो कहिड़ो तव्हांखे ॿुधायां थो ॿुधियो हैंड वॉश अथव हथनि साफ़ करण जे लाइ हारपिक अथव गेंडी साफ़ कबी सूप अथव बाथरूम साफ़ कबो फिनाइल आहे हाई क्वालिटी फिनाइल फर्श साफ़ कयो हा मतिलबु ॿूथ खे त रोड जी वञेव न सिर्फ़ु फर्श खे साफ़ करण लाइ हाई फाई फिनाइल आहे बाबा क्वालिटी नॉर्मल क्वालिटी वारी अथव कपिड़नि थाम में शीशनि खे धोइण लाइ शाहीन अथव वाई नई शइ आहे हा शाहीन जे नाले सां सर्फ गोल्ड अथव सर्फ सिल्वर आहे ब्लीच आहे लेमन मिक्स आहे सम्झो था न अछनि कपिड़े जा दाग लाहींदो ब्लीच लेमन मिक्स डिश वॉश जेको इहो अथव थाम आहे साफ़ करण जे लाइ तमामु सस्तो रेट भली शइ आई अथव वठे सघी सघंदा ॿुधायां अदा दोस्तो मुंहिंजा भाउर मूंखे ख़बर आयो वठी त कोन आई असां वठ न लालू का पैसा तो वठी था दोस्तों एड्रेस ही नंबर नोट कंदा एड्रेस आहे रेशम जमाली मरोमारी घिटी जगह सिनेमा चौक दा दुकान खोलियो आहे जंहिंमें इहो घर जो सॼो सामान मिलो सर्फ साबुण हे हो ॿियो सभु कुझु मिले थो इहे नंबर त 0313856268 सिंधी में ॿुधायांव 3 3 1 5 6 2 6 8 2 सस्तो ॿुधाईंदे हा
शहर खां सस्तो हा सॼे शहर खां सस्तो रियायत में हा हा सही आहे सुभाणे वञी वठी अचिजांइ सुभाणे मां वठी थो अचां पहिरियों मां पंहिंजे कुराड़ियुनि खे कपिड़ा धोअण पोइ तव्हां ॾिजो ठीकु आहे वठी मूंखे ख़बर आहे त तव्हां काॾे पिया वञो न तव्हां वटि ताक़त आहे न तव्हां वटि हथियार आहे तव्हां उन्हनि जो कुझु बि नथा बिगाड़े सघो ओए असां छा कयूं चुप करे वेही रहूं हिकु पासे कानून ऐं ॿिए पासे डॉन जा माण्हू असांजे दिलि में शोला आहिनि शोला असीं उन जी मौत आहियूं मौत भाषा खां बग़ैर तव्हां कुझु बि न आहियो भाषा जी मदद तव्हांजे लाइ ज़रूरी आहे हाणे डॉन जो मरण लाज़मी आहे असां हुनखे ज़रूरु मारींदासीं भले मारे छॾियोसि पर डॉन खे मारण लाइ तव्हांखे हथियारनि जी ज़रूरत पवंदी ऐं हथियार मां तव्हांखे ॾींदुमि अचो मूंसां गॾु। वेलकम टू माय गेम ये हथियार ये बारूद कहाँ जे लाइ आहे ये हथियार ऐं बारूद खणी वञो ऐं पंहिंजे दुश्मन डॉन खे ख़तमु कयो असां हर हाल में तव्हां सां गॾु आहियूं ऐं हा बाजू खे पाण सां गॾु वठी असां डॉन जा सब तबाही बर्बादी डॉन जी बर्बादी तव्हां थी करणी आहे छा करणी आहे बर्बादी डॉन बर्बाद थियो त हिन शहर जा डॉन असां थींदासीं असां त पोइ बादशाह भाई ॾिसो कीअं त असां डॉन खे बर्बाद कयूं जीअं असांखे हुन बर्बाद कयो आहे तीअं असां डॉन खे बर्बाद कंदासीं ख़ुशि थियो बादशाह खान ख़ुशि थियो त पोइ वञो वञी डॉन जी बर्बादी कयो बर्बादी हाँ भाई दे पाल पे कर पैसा आठ माल जा माल पे छे तो तू ढबरा ना छोरन जो तो पतो पियो या न छोरन जो तो पतो कयूं पे था काडे वेंदा नेठा थींदा
दो तेवा मैं पी मारे तेना मते न मार मुझे पी डाले तो बैठे न मार बटे तो बैठे जारी दीसी अरे छा थियो आहे कुतनि दौड़ायो अथई न छा कंदो तो अची पंहिंजा माण्हू माराए ऐं हिते अची पातो रूबी, मुझे ऐसा लगता है कि तुम शकील से प्यार करने लगी हो। हाँ वाकई माजी, मैं तुमसे झूठ नहीं बोल सकती, मुझे वाकई शकील से मोहब्बत हो चुकी है। क्या तुम्हें लाला भाई का पता नहीं? वो तुझे जिंदा नहीं छोड़ेगा। जब तक मैं जिंदा हूं रूबी को कोई मार नहीं सकता। लाला ना बच, कोई भी नहीं। माजू, छा तू हिन जंग में असांजो साथ ॾींदे? हाँ, मां रूबी जी मोहब्बत की खातिर हिन जंग में शामिल थी। मेहरबानी माजू, मुझे तुम पे यही उम्मीद थी। सेफी, मां तोखे हिकु ॻाल्हि चवां? हाँ चल, छा ॻाल्हि आहे? सफ़ी, मूंखे तुंहिंजे सहारे जी ज़रूरत आहे। मां तोसां शादी करणु चाहियां थी, तूं मूंसां शादी कंदे? हाँ खुशबू, मां पाण इहो ई चाहियां त तूं मुंहिंजी थी वञ, मां तुंहिंजो थी वञा। सफ़ी, वाकई तूं सच ॻाल्हाए रहियो आहीं? छो खुशबू, तोखे मुंहिंजी मोहबत ते यकीन न आहे छा? सफ़ी, मूंखे पाण खां वधीक तुंहिंजे मथां एतबार आहे। तूं कॾहिं बि मूंखे अकेलो कोन छॾींदे। बस खुशबू, तूं थोरो वक़्तु इंतज़ारु कर, मां रुगो पंहिंजो सेटअप कयां, तोखे नौकरी करण का ज़रूरत न पवंदी। सर, मां तव्हांजे चवण ते हिन शहर में वापसि आयो, पर मुंहिंजूं कुझु शर्तूं आहिनि जेके तव्हांखे मञणियूं पवंदियूं। सर, मुंहिंजी इहा शर्त आहे त मूंखे फुल पावर खपे। सर, मुंहिंजी ॿी शर्त इहा आहे त मूंखे इंस्पेक्टर मुराद खपे ऐं हुनखे ड्यूटी ते ॿाहिरि थी सघे। सर, इंस्पेक्टर मुराद, पर हू त सफ़ा मेंटल क़िस्म जो माण्हू आहे। पर सर, हू त कंहिंजी ॿुधंदो ई न आहे। पर हू मुंहिंजी ॿुधंदो आहे, मुंहिंजो शागिर्दु आहे, मुंहिंजो बचियो आहे। पर सर, इंस्पेक्टर मुराद आहे किथे? मूंखे ख़बर आहे, मां हुन सां पाणी राब्तो कंदुसि। अॼु तूं मुंहिंजे हथां ज़रूरु मरंदी। सेफी, ही केरु आहे? भाई चवंदा आहिनि मूंखे, ऐं हे मुंहिंजे भाउ जो क़ातिल आहे। सेफी, ही छा आहे? ही सच ॻाल्हाए रहियो आहे? तूं ॻाल्हाए छो थो? ख़ामोश छो बीठो आहीं? ही तोखे छा ॿुधाईंदो? मां तोखे थो ॿुधायां, हुई मां चवंदो आहियां त टिनि शयुनि सां टकर न खाइजे। भाउ,
पानी ऐं भाई सां छो जो बाह साड़ींदी आहे ऐं पाणी ॿोड़ींदो आहे, पर भाई तड़पाए मारींदो आहे, तड़पाए। अॼु मां तोखे मारे हिन जी इज़त जा भोरा कंदुसि। खबरदार, ही सभु छा आहे ऐं तव्हां केरु आहियो? मूंखे DSP शहबाज खान चवंदा आहिनि। तव्हां हिननि सां कीअं? हे त शहर जा गुंडा आहिनि। छा? हा, इहो सच आहे, शहर जा बदमाश आहिनि, गुंडा आहिनि। मुराद, मूंखे तुंहिंजो इंतज़ारु आहे। सर, मां इंस्पेक्टर राजा खां फाइलूं वरितियूं आहिनि। मां घर वञी हिनखे ॾिसां थो, पर सर मुंहिंजो हिकिड़ो अर्ज़ु आहे। मुराद, ॿुधाए तूं छा थो चवणु चाहीं? सर, मां हिन केस खे पंहिंजे तरीक़े सां हल कंदुसि। मुराद, तूं बिल्कुलु आज़ादु आहीं, तोखे जीअं सम्झ में अचे उहे कर। महिरबानी सर, पर सर मां हिन केस खे बिना वर्दी पाए पोइ हल कंदुसि। उहो भला छो मुराद? सर मैंने पूरा ठीक है मुराद, तव्हांखे इजाज़त आहे। दिल टूट पोसीड़े तू छोड़ हलिया वैसी तू यार फांसी आओ खुदा जो कसम अॻे वारो दौर भलो माण्हू वाशरूम मां थींदो त मिटीअ सां हथ मले हथ साफ़ करे छॾींदो ऐं जेका तो थावनि खे जेका छा हूंदी जेका बाहि ॿरंदी उनजी खाक सां धोईंदा हुआसीं अच्छा थींदा। हाँ जी थावन जो साबुण इन हथ धोण जो वाला कड़ा ये निकरी पिया आहिनि हैंड वॉश जो तो फर्श धोण लाइ बि सही कपड़न धोण लाइ बि असां त वठी थकिजी पिया आहियूं। रिश्वत मिले कोन थी, पघार मां पूरी कोन थी थिए, रोज़ मां डंडो खयो वेठी आहे त मूंखे इहे सभु खपनि। हाणे अहिड़ियूं शयूं सस्तियूं मिलंदियूं किथां? मूंखे त ॻाल्हि सम्झ नथी, ख़ुदकुशी करे छॾिया साहब। हाणे तुंहिंजो मसलो हल थी वियो आहे। कीअं मसलो हल थी वियो? हिन महिल डंडो खयो, मूं वारी घर में वेठी आहे त मूंखे इहे शयूं हाणे दे अलाए कहिड़ी कहिड़ियूं वॾियूं शयूं निकितियूं आहिनि, क्रीम पाउडर इहे फर्श धोइण वारियूं दवायूं हे घणो की निकितो आहे, वरी वॾियूं बोतलूं भरी हे ॾिस न, हे ॾिस। वाह वाह, मतिलबु हे सभु खुलियल आयो आहे? हा,
वाह वाह मन हे सस्तो सामान साईं अल मदीना केमिकल हिते खुलियल हैंड वॉश डिश वॉश हार्पिक ब्लीच फनाइल सर्फ ऐं सूप राब्ते लाइ 03138562 मुंहिंजी ॻाल्हि न ॿुध। मां कुझु बि ॿुधणु नथी चाहियां। तूं चोर आहीं, गुंडो आहीं, धाड़ेल आहीं। मां तोसां प्यार करे वॾी ग़लती कई आहे। हा मां गुंडो आहियां, चोर आहियां, मां कातिल आहियां। मूंखे गुंडो कातिल बनाइण वारो ही समाज आहे। खुशबू, मां तोखे सच्चाई ॿुधाइण लाइ घणी कोशिशि कई, पर दिलि जे हथां मां मजबूर हुयुसि। किथे मूंखे तूं छॾे न वञी, मां इन करे तोखां सच्चाई लिकाई आहे। जे ॿुधणु चाहे थी न त ॿुध। इहा आहे मुंहिंजी हक़ीक़त। हाणे फ़ैसिलो तुंहिंजे हथ में आहे। मूंखे तो ते यकीन आहे, भले दुनिया छा बि चवे। सर तव्हांखे छा थो लॻे? ऑफिसर मूंखे इहो थो लॻे त हिननि छोकिरनि खे हालातनि मुजरिम कयो आहे। बाक़ी हू शरीफ़ छोकिरा आहिनि। सर आख़िर तव्हां उन्हनि जे बारे में सोचियो छा आहे? मूं घणो कुझु सोचियो उन्हनि जे बारे में। थोरो हिते जांच कर त उहे हिन शहर में रहनि कंहिं वटि था ऐं केॾे अचनि था, केॾे वञनि था। सर तव्हां बेफ़िक्र रहो, मां अॼु ई तव्हांखे सभु जांच करे वञां। ऐं हा, गुज़ारो त हिन राज़ तोखे ई मूंखे ख़बर, ॿियो कंहिंखे बि ख़बर न पवे। सम्झी वई? उन्हनि मुंहिंजे जिगर जे टुकड़ खे मारियो आहे। हाणे मां उन्हनि खे पंहिंजे हथनि सां मारींदुसि। डोन पोइ देरि छा थी आहे? हल त हलूं, उन्हनि खे जल्दी ख़तमु कयूं। ऐं मूंखे ख़बर पई आहे उनखे लाला ऐं बादशाह पनाह ॾिनी आहे। छा इहो सच आहे? हा, इहो सच आहे। असांजे ख़बरी मूंखे अॼु ॿुधायो आहे। असांजे टुकड़ जे पलण वारो असां सां गदारी कई अथनि। हाणे उन्हनि खे दुनिया जी का बि ताक़त बचाए नथी सघे। छो त मां चवंदो आहियां हर ॾोह कजे पर गद्दारी न कजे। अचो मूंसां।
थियो अरे नवीद कासी ताईं भॼंदो ने ठेकड़ी मुंहिंजे हथां मरंदो न इहा ग़लती न कजो तुम कयो तव्हां छा सम्झो त तव्हां कानून खां बची वेंदो हा सर असां बेगुनाह आहियूं असां कुझु बि न कयो आहे खामोश बेगुनाह जेकर बेगुनाह हुजे त पंहिंजे पाण खे कानून जे हवाले करी हा कानून खां भॼी न सर ख़ुदा जो कसम तव्हां यकीन कयो या न कयो पर असां कुझु बि न आहे कयो असां बेगुनाह आहियूं सर असांजो मुजरिम ज़माने बणायो आहे हा सर तव्हां यकीन कयो असांजे हथनि में त कलम हुआ बस बंद कर जेकॾहिं तव्हां एॾा शरीफ़ हुया त पोइ तव्हां पंहिंजो पाण खे कानून जे हवाले छो न कयो सर तव्हां सां वाइदो आहे जॾहिं भाई ऐं डॉन खे मारींदासीं उन्हनि ॾींहुं असां पंहिंजो पाण खे कानून जे हवाले कंदासीं असां ते यकीन कयो सर इहो कमु कानून जो आहे तव्हांजो न तव्हां पंहिंजो पाण खे कानून जे हवाले कयो बाक़ी भाई ऐं डॉन खे असां पाण ॾिसंदासीं न सर न डॉन खे असां पंहिंजे हथनि सां मारींदासीं इहो कमु तव्हांजो न कानून जो आहे ऐं हुननि खे भाई जे फंदे ते कानून पहुचाईंदो तव्हां न सर असांखे वञणु ॾियो असांजी तव्हां सां का बि दुश्मनी न आहे वठो हथियारनि खां सर असांजो तव्हां सां वाइदो आहे जॾहिं असां डाउन आहियूं भाई जो ख़ात्मो कयोसीं उन पंहिंजो पाण खे तव्हांजे हवाले कंदासीं जी हा सर असांजो ही तव्हां सां वाइदो आहे जी हा सर इहो वाइदो असां पूरो कंदासीं सर तव्हां बसि असांखे हिकिड़ो मौक़ो ॾियो अचूं असां तव्हां ग़लति था कयो कानून खे पंहिंजे हथ में खणी तव्हां ग़लति था कयो बादशाह भाई अॼु खां पोइ तूं कारोबार न कंदे दिमाग़ ख़राब थियो आहे तुंहिंजो छा थो चई दिमाग़ असांजो न पर तुंहिंजो ख़राबु आहे तुंहिंजो ख़ामोश चुप छा थो चई हो छा थो चई असां सही ॻाल्हाए रहिया आहियूं जेको तव्हां असांखे चयो असां उहो ई कयो माना त तव्हां ॻाल्हाइण सिखी आहे
याद रखो असा का सवा तवा कुछ बनायो कुछ बना हाणे असां तव्हां खां बग़ैर सभु कुझु करे सघूं था तव्हां ॿियो कहिड़ो बि कमु चओ असां कंदासीं बाक़ी ज़हर जो कारोबार असां तव्हांखे कॾहिं कोन करणु ॾींदासीं मुखे मारींदे बादशाह खान के मारींदे हाँ बादशाह खान जे जरूरत पई तो इहो भी कंदासीं हिट कयो था कुछ सोचा नहीं जज्बाती चौथा थे पान में चौथा मिलो सब कुछ ठीक थी दो सब कुछ ठीक थी दो तव्हां हिन महिल वञो 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 हाणे ही असांखे सेखारींदा असांखे करणो छा आहे बादशाह खान इन्हीं का पहिरियों जो ही असांखे पिछी में पवंदो हिननि खे मारणो हाँ हिननि खे मरणो पवंदो दिलावर मार जियो छातो चाहिए मुझो भा न था मरी सके मुख्य पक्का तू कुर्तोनी तू मुझो न मर दो
सर तव्हां मूंखे हिते वीरान जॻह ते छोकिरो आहे आख़िर इन में को राज़ हूंदो मां हाणे तव्हांखे सम्झायां थो त हिन शहर मां गंदगी खे ख़तमु करणो हाणे असांखे क़ानूनी तरीक़ो इस्तेमालु न करणो मुराद हाणे असांखे पंहिंजो तरीक़ो इस्तेमालु करणो पवंदो सर पर उहो तरीक़ो आहे कहिड़ो सभ खां पहिरियां असांखे बादशाह लाला ख़ान खे ख़तमु करणो पवंदो उन खां पोइ असांखे डान खे मारणु आसान थी वेंदो सर बाक़ी उन्हनि छोकिरनि जो छा थींदो जेकॾहिं हू पाण खे कानून जे हवाले कनि था ठीकु आहे न त पोइ हुननि खे ख़तमु करणो सर मां पंहिंजी तरफ़ां पूरी कोशिशि कंदुसि त मां हुनखे ज़िंदा गिरफ़्तार कयां छो जो मुजरिम न आहे हुननि खे हालातनि मुजरिम कयो यार शकील परेशान न थी कुदरत वारे खे इहो ई मंज़ूर हो यार शकील अलाह जी शइ हुई अलाह ॾे वई शकील तूं परेशान न थी लाला ऐं बादशाह असांजे हथां ई मरंदा माजू लाला ऐं बादशाह खां ख़बर पई न शकील मां हुनजा सभु ठिकाणा जाचिया हुआ पर हुनजो को बि पतो न आहे ऐं पुलिस बि हुनजे पोयां कुते वांगुरु आहे या हू पुलिस जे हथ मरंदा या असांजे हथ मरंदा अलमदीना केमिकल शॉप हिते खुलियल हैंड वॉश डिश वॉश हार्पिक ब्लीच फिनाइल सर्फ ऐं स्वीप दस्तियाब आहिनि हैंड वॉश 120 रुपया किलो हार्पिक 140 रुपया किलो स्वीप 80 रुपया किलो फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो शाहीन कपड़नि ऐं थावनि ऐं शीशनि खे साफ़ करण लाइ 80 रुपया किलो सर्फ गोल्डन 150 रुपया किलो सर्फ सिल्वर 120 रुपया किलो ब्लीच अछनि कपड़नि जा दाग साफ़ करण लाइ 80 रुपया किलो लेमन मिक्स थावनि साफ़ करण लाइ 120 रुपया किलो हफ़्ते जे लाइ नंबर नोट करना 03138562 असां अहिड़ो प्लान ठाहींदासीं जंहिंमें डोन ऐं हुनजा साथी पाणे पासे मां अस्पतालनि में बम धमाका खाईंदुसि रोडनि ते सर्व लाश लाश ऐं नालो डोन डोन
तूं खणी छो थो मां जे करे ॾेरो हाणे करी
तैयार थियो डॉन तू अज असांजे हथां मरंदे ऐं तोखे अॼु केरु बि न बचाईंदो मूंखे मारण खां पहिरियां हिकु नज़र होॾे ॾिसो हलो वठी हलो हिननि खे आज ॾिसां तव्हांखे केरु थो बचाए केरु आहे उहो माई जो लाल जेको तव्हांजी ज़िंदगी बचाए छो त मां चवंदो आहियां हर ॾोह कजे पर गद्दारी न कजे डॉन अॼु असां न पर तव्हां मरंदो तव्हां अॼु असां तोखां हिकु हिकु ज़ख़्म जो हिसाब वठंदासीं हिसाब डॉन तो असांजी ज़िंदगी तबाह करे छॾियूं असां तोखे तबाह कंदासीं तो असांजे खानदान खे मारे छॾियो पर तूं असांजे हथां ई मरंदे अरे मौत जे मुंह में बीठा आहियो पोइ बि बक बक था कयो
मारे छड़ मुखे मां तुझे पीए के मारे हो यो गोलेरा मार मुखे ये मुझे बेगुनाह पी की तरफा ये मुझे महबूबा की तरफा जिन शहंशाह टक्कर लगा जे पानी भाई मुझे माफ कर मुझे माफ कर मुझे माफ कर मुझे माफ कर तो मुझे नडड़े भाव के आई मासो भेड़ के मारायो यो तो के माफ किया हाँ मुझे भाउ कहिड़ो तुंहिंजो ॾोह कयो हुन हेठो माराए छॾियो तोखे माफ़ कयूं असां सर तव्हां सां कयल वाइदो अॼु असां पूरो था कयूं असां पंहिंजो पाण खे कानून जे हवाले था कयूं शाबाश वेरी गुड Right.